ख़बर शामिल कंदासीं। कराची में नव मुहर्रमुल हराम जो मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा है। मातमी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सिहत खाते पारां मेडिकल कैंपूं लगाई वयूं आहिनि, जॾहिं त रेस्क्यू टीमूं भी मौजूद आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सूमरा। जी इमदाद। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु नुमाइश चौरंगी ते मौजूद आहियूं, जॾहिं त अॼु नव मुहर्रमुल हराम जे हवाले सां मातमी जुलूस जेको आहे उहो बरामद थी चुको आहे। जॾहिं त मातमी जुलूस जे हवाले सां जेको आहे हिते सिंध सरकार पारां जेको आहे सो हेल्थ खाते पारां मेडिकल कैंपूं लॻाई वियूं आहिनि। रेस्क्यू 1112 जूं गाड़ियूं हिते जेको आहे सो हुते मौजूद आहिनि। असां हिन वक़्तु हुते पिणु मौजूद आहियूं, जॾहिं त हिते जेकी अज़ादार जेकी आहिनि थोरे आवाम जेका आहे गर्मी हुअण बावजूदु हिते मरीज़नि खे जेको आहे सो ॾिठो पियो वञे, अज़ादारनि खे ॾिठो पियो वञे। असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे रेस्क्यू 1112 जो जेको आहे सो अॻवान मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं, भाईजान ये बताएं आज नव मुहर्रमुल हराम है, इस हवाले से आपने कैसे इंतजाम किया? तो बेसिकली जो कैंप है ये टेली तबीब 1123 जो कि सिंध रेस्क्यू इमरजेंसी सर्विसेज के साथ है, और रेस्क्यू 1122 के साथ हमने ये कैंप यहाँ पर लगाया है। उनकी गाड़ियाँ मौजूद हैं, हमारे पास बेहतरीन तैयारियाँ हैं, सारी मेडिसिन मौजूद हैं यहाँ पर, बैंडेज और फर्स्ट एड के पूरी तरह से इंतज़ाम है। और जितनी भी इस वक्त ज़रूरियात हैं आप यहाँ पर देख सकते हैं कि सारे इंजेक्शंस मौजूद हैं, एंटीबायोटिक्स मौजूद हैं, बैंडेज का ड्रेसिंग का सारा सामान मौजूद है, और हम हर तरह से यहाँ पे तैयार हैं। अगर ही जी बिल्कुल बिल्कुल हर तरह से असां तैयार आहियूं। डॉक्टर जो चवण असां हर तरह से हिते तैयार आहियूं। असांजूं डॉक्टर जूं टीमूं भी हिते मौजूद आहिनि, 1112 रेस्क्यू टीमूं हिते मौजूद आहिनि। असां सां हिन रेस्क्यू जो जेको आहे सो 1112 जो हेल्थ खाते जो जेको आहे सो हिकु डॉक्टर मौजूद आहे, उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, इहो ॿुधाइजो त मेडिकल कैंप जेका लॻाई वई आहे त उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? मेडिकल कैंप लगाई वही है 1123 टेली तबीब जे तरफा। ठीक है, हिते को भी एमरजेंसी जो केस अचे तो असां दवाउन सां गॾु पंहिंजे स्टाफ सां गॾु मौजूद आहियूं ऐं उनखे ट्रीट करे वठंदासीं उन टाइम। बाक़ी मां आवाम खे इहो ॿुधायां त असांजी सर्विस आहे 1123 ठीक है। इतने 24 घंटा हफ्ते जा 7 ॾींहं डॉक्टर ऐं असांजा मेडिकल हेल्थ एडवाइज़र मौजूद आहिनि। गॾु असां वटि क्लिनिकल साइकोलॉजिस्ट हूंदा आहिनि। कंहिंखे बि को मसइलो आहे सेहत जे लिहाज़ सां घर में आहे, राति जो डॉक्टर वटि नथो अची सघे, अफोर्ड नथो करे सघे, असांखे कॉल करे असांखे गाइड कंदासीं। फ़ोन ते जेतिरो मुमकिन इलाज आहे उहे करे सघूं था। असांजा क्लिनिकल साइकोलॉजिस्ट जेके आहिनि फ़ोन जे ज़रिए थेरेपी जा सेशंस बि कंदा आहिनि। जी बिल्कुल रेस्क्यू 1123 जा जेकी डॉक्टर हिते मौजूद हुआ उन्हनि जो इहो चवणु हुयो त हिते कैंप आणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ जेके हिते डॉक्टर जेकी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे हिते बि इमदाद ॾिनी पई वञे। असांजी रेस्क्यू टीम जेका 1123 ते जेको आहे सो कॉल करे जेको आहे सो सहूलियत वठी सघिजे। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम उहे मंज़र ॾेखारियो जेकी 1123 पारां जेको आहे हिते बेड जेके आहिनि उहे पिणु रखिया विया आहिनि। अज़ादार जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद ॾियण लाइ हिते जेको आहे सहूलियतूं जेको आहे सो ॾिनियूं वयूं आहिनि। सिंध सरकार पारां जेको आहे सो हिते बहितर इंतज़ाम कया विया आहिनि। नुमाइश चौरंगी ते तक़रीबन 10 खां वधीक जेको आहे रेस्क्यू टीमूं जूं जेकी गाड़ियूं जेकियूं 1112 जूं गाड़ियूं हिते बीठल आहिनि। रेस्क्यू टीमूं जेकी आहिनि 1123 जूं जेको आहे सो उहे बि हिते रेस्क्यू टीम मौजूद आहिनि। डॉक्टरनि जो इहो चवणु हुयो त हिते असां जेको आहे सो बहितर सहूलियत ॾियण लाइ हिते मेडिकल कैंपूं पिणु लॻायूं आहिनि।